Ask Mufti Mujib Rahman. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। काफ़ी सवाल असां पहिरियों बि रिकॉर्ड करे चुका आहियूं ऐं जेके सवाल असांजे ईंदा रहंदा आहिनि ऐं उनखे गॾु करे असां हिकु सेक्शन में उहे सभु सवाल रिकॉर्ड करे छॾींदा आहियूं इंशाअल्लाह। त अॼु बि काफ़ी सवाल जेको असां नोट कया उनखे असां रिकॉर्ड कंदासीं। त सभ खां पहिरियों हिकिड़ो सवाल आयो आहे त साईं, मां ॿाहिरि मुल्क में रहंदो आहियां ऐं घरवारी सां वीडियो कॉल ते जॾहिं बि ॻाल्हाईंदो आहियां त उनजो वीडियो कॉल ते जिस्म ॾिसंदो आहियां, जीअं हिकु ज़ाल मुड़ुसु पंहिंजे जिस्म खे ॾिसंदा आहिनि। छा मुंहिंजो उहो अमल दुरुस्त आहे या न? अच्छा, इहो अमल जेको आहे बिल्कुलु दुरुस्त न आहे त घरवारी जो जिस्म वीडियो कॉल ते ॿाहिरीं कंट्री में रही करे तव्हां नथा ॾिसी सघो। उहो छाजे करे त तव्हां जंहिंजो घरवारी जो जिस्म तव्हां ॾिसंदव त उन में तव्हांजा जज़्बात जेके आहिनि उहे ज़्यादा उभरंदा, ज़्यादा जंहिंजो उभरंदा त बंदो गुनाह जे तरफ़ माइल थींदो। यकीन तौर ते पोइ बंदो या ज़िना जे तरफ़ माइल थींदो या ॿिए कंहिं रस्ते तरफ़ माइल थींदो। त घरवारी खे अमूमन जीअं घरवारी असां सां गॾु हूंदी आहे, कोई बि नौजवान घरवारी जीअं गॾु आहे त उनजे पूरे बदन खे असां ॾिसी सघूं था। हिकु मुड़ुसु जेको आहे पंहिंजी घरवारी जे बदन खे ॾिसी सघे थो। त इहो जॾहिं ॿाहिरीं कंट्री में वेंदो त पोइ घरवारी सां जेकॾहिं वीडियो कॉल ते ॻाल्हाईंदो ऐं उनजे पूरी बॉडी खे पूरे जिस्म खे ॾिसंदो त इहो तरीक़ो इंतिहाई नामुनासिब ग़लति तरीक़ो आहे। उन में ईअं थींदो त इहो बंदो तकड़ि में फौरी तौरु अची बि न सघंदो ऐं पोइ ज़्यादा जेको आहे जज़्बात मजरूह थींदा शहवत जा, त इहो बंदो पोइ ज़िना जे तरफ़ जेको आहे माइल थींदो। बाज़ औक़ात घरवारी बि जेको आहे बुराई जी तरफ़ माइल थी सघे थी। अल्लाह माफ़ु करे, अल्लाह ताला तमामु औरतुनि जी इज़त जेको आहे हिफ़ाज़त में रखे। बाक़ी इहो जेको कल्चर अॼुकल्ह नौजवाननि जे अंदरि हले थो, उनखां काफ़ी जेको आहे नौजवान परहेज़ करण जी कोशिशि कनि त वीडियो कॉल जे अंदरि घरवारी जे जिस्म खे ॾिसणु इंतिहाई ग़लति अमल आहे। त उन में बंदो याने गुनाह जी तरफ़ माइल थींदो। त इन खां तमामु नौजवान जेकॾहिं कंहिं में इहा आदत आहे त उहो इन खां परहेज़ करण जी कोशिशि करे। बाक़ी अमूमन घरवारी जे जिस्म खे ॾिसण में कंहिं क़िस्म जो कोई बि गुनाह न थींदो आहे। हाणे इहो ग़लति तरीक़ो इन एतबार सां आहे त इहो बंदो ॿाहिरीं कंट्री में रहे थो त उहो फौरी तौरु घरवारी तरफ़ अची बि न सघंदो ऐं घरवारी सां सोबत करे बि न सघंदो। त उहो बंदे जा उते जेके जज़्बात मजरूह थींदा त यकीन तौर ते शैतान असांजो दुश्मन आहे ऐं शैतान हिनखे ज़िना जे तरफ़ या ॿिए कंहिं रस्ते तरफ़ माइल कंदो। अल्लाह ताला तमामु मुस्लमाननि जी हिफ़ाज़त फ़रमाए। टिकटॉक ते जेकी वीडियो लॻाई वेंदी आहे उन में गाना या म्यूज़िक यूज़ थींदो आहे, छा उन में गुनाह मिलंदो? ॾिसो, जेकी बि दुनिया जे अंदरि जेकी बि शइ आहे उनजो तालुक़ु या नेकी या बुराई सां हूंदो ई हूंदो आहे। त हाणे म्यूज़िक जेको आहे इस्लाम में हराम आहे ऐं अहिड़ी तरह गाना बि इस्लाम में हराम आहिनि। जेकॾहिं कोई बि नौजवान पंहिंजी वीडियो ते टिकटॉक ते हुजे या दुनिया जे कहिड़े बि प्लेटफॉर्म ते हुजे, उन ते जेकॾहिं म्यूज़िक लॻाईंदो या मौसीक़ी लॻाईंदो, उन में वरी पंहिंजी वीडियो जेको अटैच कंदो, यकीन तौर ते इहो गुनाह आहे। इस्लाम जेको आहे वॾे हिसे में मौसीक़ी खे हराम कयो आहे ऐं म्यूज़िक खे जेको इस्लाम हराम कयो आहे। त जेके बि नौजवान, चाहे उहे औरतूं हुजनि या मर्द हुजनि, टिकटॉक ते या टिकटॉक खां अलावा जेके बि प्लेटफॉर्म आहिनि उन ते जेकॾहिं पंहिंजी वीडियो सां गॾोगॾु म्यूज़िक अटैच कंदा या अहिड़ी तरह मौसीक़ी अटैच कंदा त यकीन तौर ते उहो गुनाह आहे। असांजो तालुक़ु उन मज़हब सां आहे जंहिं मज़हब असांखे इन शयुनि खां रोकियो आहे। त तमामु मुस्लमान, पोइ चाहे ख़वातीन हुजनि या अहिड़ी तरह मर्द हज़रात हुजनि, उहे इन गुनाहनि खां तौबा करण जी कोशिशि कनि। इहो हिकु जारी गुनाह आहे। कंहिं बि हिकु नौजवान पंहिंजी टिकटॉक ते या अहिड़ी तरह ॿिए कंहिं प्लेटफॉर्म ते वीडियो अपलोड कई, उन में म्यूज़िक अटैच कयो ऐं गानो अटैच कयो, त हाणे जेतिरा बि नौजवान ॿुधंदा या जेतिरा बि इंसान इन गाने खे ॿुधंदा त ओतिरनि जो गुनाह हिन जे खाते में ईंदो। कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके नेकी जारी हूंदियूं आहिनि ऐं कुझु अहिड़ा गुनाह आहिनि जेके गुनाह बि जारी हूंदा आहिनि। उन में हिकिड़ो इहो बि फ़ेल आहे, इहो बि गुनाह आहे जेके तव्हां मौसीक़ी खे इस्तेमालु कयो ऐं मौसीक़ी खे जेको आहे प्रोमोट कयो। इन खां जेको आहे तमामु मुस्लमान बचण जी कोशिशि कनि। अच्छा साईं, जेकॾहिं मस्जिद जो इमाम सुन्नत मौक़िदा न पढ़े त उन जी इक़्तिदा करणु कीअं आहे? उन जी इक़्तिदा करणु बिल्कुलु दुरुस्त आहे। सुन्नत मौक़िदा जेकॾहिं मस्जिद में नथो पढ़े त यकीन तौर ते उहो दफ़्तर में पढ़ंदो, या दफ़्तर में नथो पढ़े त पंहिंजे घर में जेको आहे सुन्नत मौक़िदा पढ़ंदो। इन बेस ते इमाम जी पोयां इक़्तिदा छॾणु हे ग़लति अमल आहे। त इमाम जेकॾहिं मस्जिद में काफ़ी इमाम जो इहो मामूल हूंदो आहे त उहे पंहिंजे सुन्नत मौक़िदा वञी करे घर में पढ़ंदा आहिनि या दफ़्तर में पढ़ंदा आहिनि या वितर नमाज़ बि पंहिंजे घर में पढ़ंदा आहिनि। बाक़ी फ़र्ज़ु जेकॾहिं पंहिंजी मस्जिद में पढ़ाइनि था त तमामु जमायती इन जी इक़्तिदा कनि। इन बेस ते इमाम जी इक़्तिदा छॾणु हे ग़लति अमल आहे। साईं, हेज़ जी हालत में घरवारी सां सोबत करणु कीअं आहे? काफ़ी माण्हू चवंदा आहिनि त हेज़ जी हालत में घरवारी सां सोबत कबी त औलाद वारा जरासीम ख़तमु थी वेंदा ऐं मर्दाना क़ुवत काफ़ी ख़तमु थी वेंदी। इन जे बारे में छा हुकुम आहे? अच्छा, हेज़ जी हालत में घरवारी सां सोबत करण में त अल्लाह ताला क़ुर में नफ़ी अता फ़रमाई आहे त जीअं जो तव्हांजी घरवारनि खे हेज़ अचे त पोइ तव्हां उनखां परे थी वञो।
तां तो उहे तव्हांजो घरवारो पाक थियनि। त हैज़ जी हालत में घरवारी सां सोबत करणु गुनाह कबीर आहे। ऐं जेकॾहिं कोई बि मुस्लमान इन फेल में हुयो त उहो सभ खां पहिरियां तौबा करण जी कोशिशि करे ऐं ॿीहर इन फेल खां बचण जी कोशिशि करे। बाक़ी रहियो मसइलो त हैज़ में जेकॾहिं कंहिं बि भुल में घरवारी सां सोबत कई त उन में औलाद जा जरासीम ख़तमु थींदा या मर्दानी क़ुवत जेकी आहे ख़तमु थींदी, उहो मसइलो तव्हां कंहिं डॉक्टर खां पुछा करे सघो था, छो त सभु मसइला त असां न ॿुधाईंदासीं। इहो हिकु अहिड़ो सुवालु आहे जेको डॉक्टरी सां जेको आहे ख़ासि आहे, ऐं अहिड़ी तरह इहो मसइलो तव्हां उन्हनि खां पुछा कयो। बाक़ी हैज़ जी हालत में घरवारी सां सोबत करणु हे गुनाह कबीर आहे। इन खां तमामु मुस्लमान बचण जी कोशिशि कनि। छा साईं हैज़ जे करे घरवारी सां पोएं रस्ते तरफ़ जिमा करणु कीअं आहे? छा उन सां निकाह फासिद थींदो ऐं उहो अमल कीअं आहे? यादि रहणु खपे त घरवारी खे हैज़ हुजे या घरवारी खे ॿियो को आर्ज़ो हुजे, कहिड़ी बि सूरत में कंहिं क़िस्म जी कोई बि इजाज़त न आहे त बंदो घरवारी सां क़ौम लूत वारो फेल अपनाए करे उन सां जिमा करे, छो त इहो हिकु अहिड़ो फेल आहे जंहिंमें रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन बंदे जे मथां लानत फरमाई आहे। ऐं हता के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं फरमायो त जेकॾहिं कोई बि बंदो पंहिंजी घरवारी सां क़ौम लूत वारो फेल अदा करे त क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला उन जी तरफ़ रहमती नज़र ई न कंदो। इहो इंतिहाई यानी ज़्यादा बुरो फेल आहे। ऐं मां सम्झां थो इहो मर्ज़ इंतिहाई जेको आहे ज़्यादा फैलिजी चुको आहे, ऐं यकीन तौर ते उहो बंदो अल्लाह ताला जी लानत में ईंदो ऐं अल्लाह ताला जे गुस्से में ईंदो, जेको अल्लाह ताला जी हुदूद खे जेको टोड़े। अल्लाह ताला हिकिड़ो हलाल तरीक़ो छॾे ॾिनो आहे, हलाल तरीक़ो जेको जंहिंसां औलाद जो सिलसिलो वधे थो, त उते ई जेको आहे बंदो पंहिंजी ख़्वाहिश खे जेको आहे पूरो करे। बाक़ी उन खां अलावा ॿियो को तरीक़ो जेको इस्तेमालु करणु, इहो अल्लाह ताला जी हदुनि खे टोड़णु आहे। यानी इहो इंतिहाई गुनाह कबीरा बि आहे, जंहिंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयो आहे त जेके बि मुस्लमान अगरि इन फेल में मुलविस हुया त उनमें तौबा करण जी कोशिशि कनि। हे को नॉर्मल जुर्म न आहे, बल्कि तमामु वॾो कबीरा गुनाह आहे। साईं, अगरि कंहिं औरत सां नाजाइज़ तालुक़ात हुजनि त पोइ उन जी धीउ सां निकाह करणु कीअं आहे? कंहिं बि औरत सां नाजाइज़ तालुक़ात हुया त हाणे उन जी धीउ सां निकाह असांजो थी वेंदो या न थी वेंदो, इहो हिकु सुवालु आयो आहे। त यादि रहणु खपे त उन जी धीउ सां निकाह न थींदो। हिते हुरमत मुसेरा साबित थींदी। हाणे उन औरत खे जंहिंसां तव्हांजा नाजाइज़ तालुक़ात हुया, उनखे केतिरियूं बि धीअरूं आहिनि, कंहिं बि हिकु धीउ सां तव्हां उन जी सां निकाह नथा करे सघो। इस्लाम उहो मज़हब आहे जंहिं गैरत जेको आहे बयानु कराई आहे। बाक़ी इस्लाम खां अलावा बाक़ी दुनिया जे कहिड़े बि मज़हब खे वञी करे तव्हां नोट कयो, उन में तव्हांखे इहे शयूं बिल्कुलु न मिलंदियूं। कंहिं बि औरत सां नाजाइज़ तालुक़ात हुया त हाणे उन जी धीउ सां, कंहिं बि धीउ सां जेके उन जे पेट खां जेको आहे पैदा थियूं आहिनि, त उन सां निकाह जेको आहे बिल्कुलु सर नाजाइज़ थींदो। इन सां हुरमत मुसेरा साबित थिए थी ऐं उन सां कहिड़ी बि सूरत में निकाह साबित न थींदो। अच्छा साईं, गो हलाल आहे या हराम आहे? अच्छा, इहो सुवालु जेको काफ़ी पुछा कयो वेंदो आहे त गो हलाल आहे या हराम आहे। यादि रहणु खपे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि गो जूं जेकॾहिं मुख़्तलिफ़ कंडीशनूं थियनि थियूं त सभ खां पहिरियां उनखे नोट करिणो पवंदो त तव्हां कहिड़ी गो पुछा करणु चाहियो था। अरबी में ज़ब चइबो आहे, मां सम्झां थो उन ज़ब खे असांजी सिंधी ॿोली में बि गो चयो वेंदो आहे। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि साहबा दस्तरख़ान ते गो खे पकाए करे ऐं रखियो, पोइ जंहिंमें ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु गो जे गोश्त खे खाइनि पिया ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि आया। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु सलाह कई, या रसूलुल्लाह तव्हां बि अचो ऐं खाओ। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे नापसंदीदा सम्झो ऐं अल्लाह जी नबी फरमायो त मां हिन खे नथो खां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तबियत उनखे बिल्कुलु जेको आहे पसंदि न कयो आहे। ऐं पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो त ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु इंतिहाई शौक़ सां उनखे खाइनि पिया। हाणे हितां मालूम थिए थो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे मना बि न कई। ऐं ॿिए नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी तबियत ॿुधाई त मां इन खे नापसंदीदा सम्झंदो। हाणे रहियो मसइलो गो जेकी आहे त उहा मुतलक़न हराम न आहे। गो मुतलक़न हराम न आहे। अनाफ़ जे नज़दीक गो खाइणु मकरूह तरीमी आहे। इन जे करे अनाफ़ इहो मसइलो आंदो त उन ॾिठो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खे जेकी शइ नापसंदीदा लॻी आहे त उहा असांजे नज़दीक जेकी आहे मकरूह तरीमी आहे। बाक़ी इन खां अलावा इमाम शाफ़ी, इमाम अहमद बिन हंबल या इमाम मालिक, इन्हनि जे नज़दीक गो जेकी आहे हलाल आहे। ऐं इमाम अबू हनीफ़ा जे नज़दीक बि हलाल आहे। उहो हराम जो हुकुम त इमाम अबू हनीफ़ा बि न ॾिनो आहे। छाजे करे त जेकॾहिं हराम हुजनि हा त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साफ़ तौर ते जॾहिं साहबा जे दस्तरख़ान ते गो पई हुई ऐं साहबा खाइनि पिया त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे साफ़ तौर ते रोकिनि हा। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर्फ़ु इहो ई बयानु कयो त मां इन खे नापसंदीदा सम्झां थो।
बाक़ी जेकॾहिं हराम हुजनि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे मुतलकनि साहिबिन खे रोके छॾींदा त हे तव्हां हराम शइ खाओ था, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे रोकियो बि न आहे। बाक़ी अहनाफ जे नज़दीक ॻोहु खाइणु मकरूह तहरीमी आहे। बाक़ी इमाम शाफ़ी, इमाम मालिक, इमाम अहमद बिन हंबल जे नज़दीक ॻोहु खाइणु मकरूह तहरीमी न आहे, बल्कि उन्हनि जे नज़दीक हलाल आहे। ऐं अहिड़ी तरह अहनाफ जे नज़दीक बि हलाल आहे पर मकरूह तहरीमी आहे।